अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आज मेज़बान गुल हसन ख़ास केली जी। नाज़रीन, असां इन वक़्तु मौजूद आहियूं बख़्त जमाली भरिसां ॻोठ मौलवी अली हैदर जमाली अल मरूफ़ बांग्लादेश जे होम ग्राउंड ते, जिते साबिक़ा MPA हाजी कामिल खान जमाली जी यादि में क्रिकेट टूर्नामेंट खेॾी वई आहे, जंहिंमें कुल 5 टीमुनि हिसो वरितो। अॼु जंहिंजो फाइनल खेॾियो पियो वञे। इन क्रिकेट टूर्नामेंट जे अॼोके फाइनल में नसीर गुलानी जमाली 11 ऐं राशिद काका 11 जे विच में फाइनल खेॾियो वियो। पहिरीं बैटिंग कंदे नसीर गुलानी जमाली 11 जे मुक़ररु 10 ओवरनि में 7 रांदीगरनि जे नुक़सान ते 114 रन्सूं ठाहियूं, जॾहिं त मुख़ालिफ़ टीम जे कप्तान राशिद अली काका मुक़ररु 10 ओवरनि में 7 रांदीगरनि जे नुक़सान ते टोटल 85 रन्सूं ठाहे ढेर थी वई। ईअं ई फाइनल नसीर गुलानी जमाली 11 जे रांदीगरनि पंहिंजे नाले करे वरितो। हिन रांदि जा महिमान ख़ासि हुआ रेस अली अमन जमाली, दिलबर खान जमाली, अज़ीज़ुल्लाह जमाली, पोड़ो काका, सेठ खान बहादुर जमाली, नानू मिस्त्री जमाली, जिन विनर टीम जे कप्तान नसीर गुलानी जमाली खे 2000 रुपया रोक विनर कप इनाम तौर ते ॾिनो, जॾहिं त राशिद काका 11 जे खे रनर कप ॾिनो वियो ऐं मैन ऑफ द मैच ॾिनो वियो साजन जमाली गुलानी खे, जॾहिं त मैन ऑफ द सीरीज़ ॾिनो वियो रफ़ीक रिंद खे। जी नाज़रीन, तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाए हलूं, बख़्त जमाली भरिसां होम ग्राउंड मौलवी अली हैदर जमाली अल मरूफ़ बांग्लादेश जे होम ग्राउंड ते साबिक़ा MPA हाजी कामिल खान जमाली जी यादि में ही क्रिकेट टूर्नामेंट खेॾी पई वञे, जंहिंमें तक़रीबन 5 टीमुनि हिसो वरितो ऐं जंहिंजो अॼु फाइनल खेॾियो पियो वञे। नसीर जमाली गुलानी जी टीम ऐं संदसि तमाशाइनि ख़ूब रक़्स पिणु कया ऐं नारा पिणु हया ऐं विनर कप खटियो। कैमरन में विनर कप ॾिनो वियो ऐं विक्ट्री जा निशान ॾेखारिया। बख़्त जमाली मां गुल हसन ख़ास केली।